नाज़िर नसीराबाद ऐं भरपासे जे इलाइक़नि में सारियाले फसल में बीमारियूं फैलिजी वयूं आहिनि, जे सबबि 50 सैकड़ो सारियालो फसल मुतासिर थियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अल्ताफ कांधड़ो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं हिन वक्त नसीराबाद लॻ ॻोठ जमीलाबाद में मौजूद आहियूं, जिते ज़रई फसलनि खे तमामु वॾो शदीद मुख़्तलिफ़ बीमारियूं लॻियूं आहिनि, जंहिंमें किरोड़े रुपयनि जो आबादगारनि जो नुक़सान थी रहियो आहे। उन मुतलिक़ असां सां गॾु मौजूद आहे ज़रई माहिर सईद अहमद तुंजो साहब। असीं उन्हनि खां पुछंदासीं त हिननि ज़रई बीमारियुनि जो कहिड़ो कारण आहे जंहिंमें ही आबादगारनि जो नुक़सान थी रहियो आहे। जी सईद साहब, असांखे तव्हां इहो ॿुधायो त ही जेके ख़तरनाक बीमारियूं लॻियूं आहिनि उन जो सबबु कहिड़ो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही जेको हींअर मसलो हले थो पियो, खस जी बीमारी जो मसलो आहे। खस इहा असां बीमारी न आहे, पर हीअं मौसम जे करे, मौसम जे असरात तेज़ हुजण जे करे हुनजो जेको दाणे जो ठहण जो अमल उहो रुकिजी वञे थो। ऐं उमूमन इहो हाइब्रिड वारे जिन्सनि में या साल गश्तू वारे जिन्सनि में थींदो आहे, जेके मौसम खां पहिरियां पोखियूं वञनि उन में थींदो आहे। ऐं आबादगार हारी जेके आहिनि मौसम खां पहिरियां उन्हनि पोखियूं आहिनि, असांजी रिकमेंडेशन हुई 15 जुलाई खां पोइ जी हाइब्रिड जिन्सुनि खे पोखण जी। ऐं जेके लोकल जिन्सूं आहिनि, इरी 6 शानदार शुआ, उहे भले 10 जून खां पहिरियां जेका पोखे सघजनि थियूं, त जीअं जेको आहे उहा वक़्त असर जॾहिं निसरण वक़्तु हुजे हुनजो 35 सेंटीग्रेड उनजो गर्मी जो पद हुजणु घुरिजे। पर हींअर मुसलसल गर्मी हुजण जे करे इन जो असरु थियो आहे। हाणे गर्मीअ जे करे जेकॾहिं को ॿियो मसइलो थियो जेकॾहिं आहे त उहो सॼी दुनिया जे अंदरि थींदो आहे, जिते 12 महीना ई सारी हूंदी आहे। असां वटि त 6 महीननि जी सारियूं आहिनि, उन्हनि में उहो थींदो आहे ऐं उन में उहो बैक्टीरिया हूंदो आहे। पर हींअर असां वटि हिननि में आहे या न, इन लाइ असां हायर अथॉरिटीज़ खे लिखियो आहे त माहिरीन जेको आहे उन में PCR हिकिड़ी मशीन थींदी आहे जेका डिटेक्ट कंदी आहे हिन पैथोजिन खे, ऐं उहो जॾहिं डिटेक्ट थी वेंदो त असांखे उहो हतमी तौर ते असां हुनखे इस्तेमालु करे सघंदासीं। उनजो तदारुक हींअर जेकॾहिं फंजीसाइड बि माण्हुनि खे असां ॾसियूं था जेकॾहिं उन पैथोजिन जे लाइ, त हींअर उहे निसिरी चुकियूं आहिनि सारियूं, ऐं उनजो डिटेक्शन जेको आहे देर सां थी आहे, जंहिंजे करे जेको आहे उहा फंजीसाइड असराइती न रहंदी। जेकॾहिं ॾेढे में आहे, खीर में आहे जिन जूं सारियूं, उहे फंजीसाइड इस्तेमालु करे सघनि कंदा त उनखे फ़ाइदो डेफिनेटली पहुचंदो। बाक़ी मौसम जीअं जीअं हाणे बहितर थींदी वेंदी, फसलनि जो जेको दाणे ठहण जो अमल बहितर थींदो वियो। असांजो नुक़सान हिन साल में थियो आहे, जेके गर्मी थियूं इन गर्मी जे करे असांखे नुक़सान पहुतो आहे। इन खां बाद में न ॿिजनि में गुंजाइश आहे, न का ॿी शइ आहे, सिर्फ़ु गर्मी जे करे थियो बि हिन साल में आहे। अॻु असां इहो पापड़ कान ॿुधी न ॾिठी, हिन साल में इहो थियो आहे। ख़ुदा ॼाणे त हलाए। तव्हांजो हाणे कहिड़ो मुतालबो आहे गवर्नमेंट खां? गवर्नमेंट खां त असांजो हाणे जेके पची वयूं आहिनि उन्हनि जो त इहो न थींदो, बाक़ी जेके पोयां आहिनि पोयनि जे लाइ कुझु तदारक थिए, जेके अञा न निसिरियूं आहिनि उन्हनि जे लाइ कुझु इलाज थिए। ऐं असां था चऊं त असां सां हुकूमत कराए मदद। असां ग़रीब आहियूं, असांजो त को ॿियो हिते कुझु न आहे, न नौकरी आहे न ॿी ॻाल्हि आहे। असांजो सॼो कारोबार इन फसल ते आहे। हींअर सॼो फसल असांजो ॾिसींदा त असांजो थी वई आहे पापड़। असां काॾे वञूं? असां तव्हांखे अपील था कयूं त असांजी मदद कयो। जी साईं, असल में त हेल फसलनि में वॾो धक अची वियो आहे, थियल कोमल में दोबारा में। ऐं इहो थियो आहे छाजे करे, माना मेन मसइलो इहो आहे त गर्मी जी शिदत जे करे। बाक़ी हाइब्रिड में हिनमहिल ॾिसी रहिजे त हिनमहिल हाइब्रिड घणी भाङे बहितर आहे। बाक़ी जेको आहे दोबारा कोमल में घणी भाङे शिदत धकिजी वियो आहे, जंहिंखां 30 खां 40% चई सघिजे। इन लाइ बहितर आहे त हुकूमत खां इहा अपील आहे त असांजी माल जी सहायता कई वञे ऐं हिन मर्ज़ जे बारे में कुझु माना बहितरी करे वञे त बहितर।